से दीन ते हलन, जिन राह वठराई कुरान जी से दीन ते हलन। महशर जे मैदान में तिन अमड़िन ॾाज मिलन, महशर जे मैदान में तिन अमड़िन ॾाज मिलन। बाकिन त ओजा गाई अजाया कया। हिन वक्त मां मुख्तसर खिताब जे लाइ असांजे वादी सिंध जे मुर्शिद घराणे ऐं असांजे मुआज़िज़ीन जे हिकु चश्मो चराग साईं मौलाना गुलामुल्लाह साहब जन खे मां गुज़ारिश तो कयां त मुख्तसर वक्त जे लाइ जमात सां ख़त। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। मुझा अज़ीज़ दोस्तों, सिंध जे हिन मरकज़ी मादर इल्मी दारुल हुदा ठेड़ी जे अंदर जेको सिंध जो सानी दारुल उलूम देवबंद सॾियो वेंदो आहे, उन जे अंदर फ़ारुग़ तहसील थींदड़ उलमाए किराम ऐं हुफ़ाज़ जे दिस्तार फ़ज़ीलत जे मौक़े ते ही इज्तिमार सॾायो वियो आहे। दुआ है त अल्लाह ताला तव्हां असांजो हिते अचण वेहण मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए ऐं आख़िरत में निजात जो ज़रियो बणाए। इल्म अल्लाह तबारक व ताला जी सिफ़त आहे ऐं इहा रब सां जे फज़ल सां इनायत थींदो आहे। इल्म वारी नेमत मेहनत सां, ख़शियत सां, तक़वा ऐं परहेज़गारी सां, अदब ऐं एहतराम सां हासिल थींदी आहे। इल्म ऐं ॿियो इल्म बातनी सॾियो वेंदो आहे, जेको मदारस जे अंदर पढ़ायो वेंदो आहे, जंहिंजो आगाज़ क़ाइदे खां क़ुरान पाक खां थिए थो ऐं कुझु तकमील उहा सियासता जे पूरे करण सां थिए थी ऐं उहो इल्म हलंदो रहंदो जेसिताईं इंसान ज़िंदा है। वो जेतरी मेहनत कोशिश ऐं जद्दोजहद कंदो ओतिरो अल्लाह ताला उनखे हिस्सो अता फरमाईंदो। ॿियो आहे इल्म बातनी, जंहिंखे मारिफत चयो वेंदो आहे, जेको अल्लाह वारनि जी ख़िदमत में गोॾा भञी वेहण सां हासिल थींदो आहे। हिन ज़ाहिरी इल्म जी तकमील खां बाद में उन इल्म जी भी ज़रूरत पवंदी आहे। ज़रूरी आहे जेसिताईं इंसान ज़ाहिरी इल्म सां गॾोगॾु उन बातिनी इल्म तज़किये नफ़्स जे तरफ़ तवज्जो नथो ॾे, तेसिताईं हे ज़ाहिरी इल्म भी इंसान खे एतिरो नफ़ो न पहुचाईंदो। ज़ाहिरी इल्म जे करे त
बज़ाहिर तकब्बुर थींदो आहे, उजुब पैदा थींदो आहे, फ़ख़ुर थींदो आहे। जॾहिं उनखे बातिनी इल्म ऐं मारिफत उहा हासिल थींदी आहे तॾहिं उहे कमालात ऐं जवाहिर उन जे अंदरि पैदा थींदा आहिनि। तॾहिं त कंहिं अल्लाह वारे जो फरमान आहे, इल्म ज़ाहिर मबदअ किब्रो हसद, इल्म बातिन मअदन नूर अहद। त जहिड़े तरह सां असांखे ज़रूरत आहे इन ज़ाहिर इल्म जे हासिल करण जी, असां मोहताज आहियूं वही पाक जे हासिल करण जा, सम्झण जा। हर कलमे पढ़ण वारो इंसान उनखे इहा ज़रूरत आहे, उहो मोहताज आहे। उहो एसिताईं कामिल इंसान नथो बणिजी सघे जेसिताईं क़ुरान पाक हासिल नथो करे, छो त इंसान खे हक़ीक़ी इंसान इहो क़ुरान पाक ई बणाए थो। हदीस पाक में अचे थो त अहले क़ुरान जेके आहिनि उहे ई अहलुल्लाह आहिनि। जॾहिं इहे क़ुरान पाक पढ़नि ऐं क़ुरान जे हुक्मनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारनि त तॾहिं उहे अहलुल्लाह थियनि था। इन जे करे जीअं इन जी अशद ज़रूरत आहे त वरी पंहिंजे उन इल्म जे मथां अमल जी तॾहिं सआदत हासिल थींदी, तकमील तॾहिं थींदी जॾहिं मारिफत वारो इल्म बि हासिल कबो। तंहिंजे करे उसातिज़ा किराम जी ख़िदमत में इहा गुज़ारिश आहे त जॾहिं तालिब इल्म तकमील खे पहुचनि त उन्हनि खे इहा बि नसीहत ज़रूर करनि त पंहिंजे तज़किये जे लाइ अहलुल्लाह सां निस्बत रखनि। जिथे जिथे उन्हनि जी अक़ीदत थिए पंहिंजी मारिफत हासिल करनि रब साईं जी। असांजा हज़रत साईं इमामुल मुजाहिदीन हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह शुजराहन जे ॻोठ में उते मदरसो उन दौर में उरूज ते हुयो, हिन वक़्त बि आहे। उते उन मदरसे जे जीअं अॼु जे हिन तव्हांजे प्रोग्राम में काफ़ी अहले इल्म उलमा ऐं बुज़ुर्ग शख़्सियतूं ईंदियूं, त हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह बि उते आयल हुया। उते हिकिड़े तालिबिल इल्म हज़रत जन खे अर्ज़ु कयो त साईं मुंहिंजे लाइ दुआ घुरो त अल्लाह से मूंखे इल्म में तरक़ी अता फरमाए। हज़रत साईं जन खटड़े ते चेल सिधियूं कयूं, इस्तराहत वठनि पिया, थोरो आराम वठनि पिया। उनखे जवाब न ॾिनो। वरी ॿियो दफ़ो जेको आहे उन अर्ज़ु कयो तालिबिल इल्म, पोइ बि उनखे जवाब न ॾिनो। जॾहिं टियों दफ़ो उन तालिबिल इल्म अर्ज़ु कयो त पाण जल्दी में उथी करे जीअं पिया हा खटड़े ते मथे वेही ऐं उन जे तरफ़ पंहिंजो हथ वधायूं जीअं कंहिंखे चमाट हणिजे, उन जे मुंहं ताईं वेझो आने बि हयूं न, ईअं क़रीब करे। पोइ उनखे चयूं तालिबिल इल्म खे त तूं सिर्फ़ चवें थो पियो त मूंखे इल्म हासिल थिए, ईअं नथो चवें त अल्लाह ताला जी मारिफत वारो इल्म हासिल थिए। मुंहिंजे लाइ उहा दुआ घुरो त जंहिं इल्म जे ज़रिए अल्लाह ताला मारिफत हासिल करे। छो त इहो इल्म जंहिंजे करे ज़ाहिरी इल्म जे करे त तकब्बुर अची वेंदो आहे, इंसान अञा परे थी वेंदो आहे अल्लाह जी रहमत खां। त इहो आहे असांजे अकाबिरीन जो दर्स। तंहिंजे करे इल्म जो मक़सदु आहे तवाज़ु, निवड़त, इनकिसारी, खुशू ऐं खुज़ू। अल्लाह ताला इन्हनि सिफ़तनि सां असांखे ऐं फ़ारिग़ तहसील थींदड़ उलमाए किराम खे नवाज़े। त इहो इल्म अल्लाह जी मारिफत आहे, इहो नूर आहे जेको तक़वा, परहेज़गारी सां ऐं मेहनत सां, अदब एहतराम सां हासिल थींदो आहे।
असांजी दुआ है त अल्लाह ताला इन फारग तहसील थींदड़ उलमाए किराम ऐं हुफ़ाज़ किराम जे इल्म में अल्लाह ताला मज़ीद नफ़ो अता फरमाए ऐं इल्म नाफ़े अता फरमाए, इल्म ज़ार को बचाए। अवां खे ख़बर आहे हज़रत साईं बेर शरीफ़ वारनि रहमतुल्लाह अलैह खां हिकिड़े शख़्स हालिज शरीफ़ में सुवाल कयो त साईं तव्हांजे जनरल ज़ियाउल हक़ जे ख़िलाफ़ तहरीक हलाई 85 जे अंदरि वरी उहा तकमील ते न पहुची ऐं ख़ामोश थी वेही रहियो, ईअं छो? उहो वरी हुजाइतो हुयो फ़क़ीर। साईं जन खे चई त साईं तव्हां जनरल ज़ियाउल हक़ खां डिॼी वियो छा? फौजी हो, डिक्टेटर हो, जनरल हुयो? हज़रत साईं जन फरमायो उन शख़्स खे साईं बेर शरीफ़ वारनि त मां हाले जी शरीफ़ में हज़रत साईं जन जी ख़िदमत में वेठो हुउमि छो? पोइ हज़रत साईं जन हिकिड़ा जुमला उन वक़्त में फरमाया। हज़रत साईं हालेजवी कुतुबुल अक़ताब हज़रत साईं हमादुल्लाह हालेजवी रहमतुल्लाह अलैह पोइ फरमायो त पुट हज़रत अमरोटी गैर मुसलमान के मुसलमान बणायो ऐं असां अल्हम्दुलिल्लाह मौलविन के मुसलमान बणायो आहे। उहे लफ़्ज़ मूंखे उन वक़्त में सम्झ न पिया अचनि ऐं मां चवां पियो हज़रत साईं जन हालिज बि छा फरमाइनि था त पुट असां मौलविन के मुसलमान बणायो आहे। जॾहिं मां हीअ तहरीक हलाई त मुंहिंजे मुक़ाबले में ई मौलवी अची विया। सो इन जे करे जॾहिं मौलविन साथ न ॾिनो त पोइ तहरीक कीअं कामयाब थींदी? त इहे ज़ाहिर बज़ाहिर मौलवी जेके आहिनि, जेके मिंबर ऐं महराब ते वेहनि था ऐं फ़तवा बाज़ी करनि था, उहे तॾहिं जॾहिं उहे मारिफत वारे इल्म खां, इल्म नाफ़े खां, इल्म नूर खां महरूम रहनि था। त इहे ॿई इल्म ज़रूरी आहिनि, ज़ाहिरी इल्म बि बातिनी इल्म भी। ज़ाहिरी इल्म जे लाइ असांजा मदारिस आहिनि ऐं बातिनी इल्म जे लाइ असांजूं ख़ानक़ाहूं आहिनि। त अल्लाह ताला उलमाए देवबंद खे इहे ॿई दौलतूं अता फरमायूं आहिनि। उन्हनि वटि ज़ाहिरी इल्म बि अल्लाह जे फज़ल सां तमामु मथाऊं आहे जो अल्लाह ताला उन्हनि ते महिरबानी फरमाई आहे, ऐं बातिनी इल्म जे अंदरि बि उहे पंहिंजे मट पाण आहिनि। त असांजे फारूक़ तहसील थींदड़ फज़लाए किराम खे ऐं असांखे अल्लाह ताला इन ॿिन्ही नूरनि सां मुनव्वर फरमाए ऐं हिन इदारे जी इन मेहनत खे अल्लाह ताला मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। उसातिज़ा किराम जी इन मेहनत खे ऐं मुंतज़मीन जी ख़िदमत खे, अहल ख़ैर हज़रात जे इन ताआवुन खे मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए ऐं असांजे निजात जो ज़रियो बणाए। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।